ॾिसण लाइ त फ़क़ीर आहिनि, ओहो मांगे करे खाईंदा आहिनि, भिक्षाम देही कुझु ॾेई छॾियो, लेकिन महाराज चाल त उन्हनि जी ॾिसो। हा, राजा महाराजा फैल, परवाह थोड़ी कंदा आहिनि कंहिंजी। छाजे करे न कंदा आहिनि? छो जो उन्हनि जो कनेक्शन करतार सां जुड़ियल आहे, भॻवान सां जुड़ियल आहे। तव्हांजो कोई थोरो सो कोई मंत्री दोस्त थी वञे, CM थी वञे, PM थी वञे, त पोइ ॾिसो माण्हूअ जी चाल बदिलजी वेंदी। चवंदा आहिनि न, सैया भय कोतवाल भैया अब डर काहे का। हाँ, हवलदार कंहिंजो मुड़ुसु थियो त उहो माई उन में ख़ुशि, हे मूंसां न ॻाल्हाइजां, मुंहिंजो मुड़ुसु हवलदार थी आहे। हरे राम। हर त जंहिंजो सखा परम तत्व परमात्मा जगदीश्वर जगन्नाथ भगवान श्याम सुंदर हूंदा त उहे छाजी परवाह कंदा। हिकिड़ा फ़क़ीर हिकिड़े बगीचे में वेठा त उन बगीचे नगर जो मालिक राजा अची पहुतो। राजा बि श्रद्धालु हो, पर चवणु लॻो ॾिसां त सही फ़क़ीर वेठा आहिनि, कहिड़े मौज में, थोरो परीक्षा त वठां। राजा आयो, अची करे चई, बाबा जी राम राम। संत चयो, प्यारा राम राम। बाबा जी तव्हां हिते वेठा आहियो बगीचे में, ॿियो सभु आनंद मंगल आहे, समाचार कुशल मंगल आहे? हा, ख़बर अथव कंहिंजो बगीचो आहे? महात्मा सम्झी विया त अभिमान जा वचन आहिनि। चई जंहिंजी धरती आहे उनजो बगीचो आहे, धरती तुंहिंजी आहे। राजा चुप थी वियो, चई कमाल आहे। अच्छा महाराज काई ॻाल्हि न आहे, तव्हां केरु आहियो? फ़क़ीर चएसि थो, तूं केरु आहे? राजा सां कॾहिं कंहिं ॻाल्हायो ई न हो, लेकिन राजा बि ॿाहिरों पियो ईअं हले, उन में मन में श्रद्धा हुई। चई कमाल था कयो, तव्हां ॾिसो नथा मुकुट पातल आहे, जामो पातल आहे, पोइ हिते मुंहिंजा सिपाही बीठा आहिनि, घोड़ो बीठो आहे, पालकी बीठी आहे, मां राजा आहियां। तूं राजा आहे? त मां महाराजा आहियां। राजा जा 12 वॼी विया। चई महाराज, कपिड़ा पातल उहे बि फाटल, चप्पल त लभे कोन पेरनि में, हे महाराजा थी वियो। चई तव्हां कीअं महाराजा आहियो? संत चइसि तूं कीअं राजा आहीं? चई कमाल आहे, मुंहिंजो सभु आदेश मञींदा आहिनि, इन करे मां राजा आहियां न। जेके हुकुम कंदो आहियां त उहे सभु मुंहिंजो हुकुम मञींदा आहिनि। अच्छा अच्छा, अहिड़ी ॻाल्हि आहे। हिते मच्छर ॾाढा आहिनि राजा तुंहिंजे बगीचे में, हिननि खे हुकुम करेनि त मच्छर निकिरनि हितां। राजा जो वीचारो मुंहुं ई लहकाइजी वाङण वांगुरु थी वियो। हाणे मच्छर मुंहिंजो हुकुम ॿुधंदा? हा, मच्छर मुंहिंजो हुकुम ॿुधंदा ऐं निकिरंदा? हा, सरकार करोड़े रुपया ख़र्च थी करे, पोइ बि मच्छर विया कॾहिं? ॿुधाए, कॾहिं मरिया मच्छर? कॾहिं मरंदा आहिनि? जा पैसा ई मरंदा? हिकिड़ा महात्मा प्रभुपाद जी जेके मञींदा आहिनि, सार्वभौम महाराज, उहे चवनि पिया, ॾिसो भाई मच्छर कॾहिं ख़तमु न थींदा, मच्छर तॾहिं ख़तमु थींदा जॾहिं इंसानु बेईमानी ख़तमु कंदो। छो? मच्छर छा कंदा आहिनि? खून चूसींदा आहिनि माण्हूअ जो, ऐं माण्हू वरी ॿियनि जो खून चूसींदो आहे बेईमानीअ सां। त मच्छर चवंदा आहिनि घबरायो न, तव्हांखे नरक वञण खां बचायूं त असां हिते ई तव्हांजो खून साफ़ था कयूं। त मच्छर त तॾहिं मरंदा वीचारा, न ईंदा मच्छर जॾहिं इंसान बि त माण्हू ठहे। उहो वञी करे माण्हुनि जो खून थो चूसे, बेईमानी सां पैसा थो कमाए, मच्छर सफ़ाई था कनि। राजा तो चए मां जंहिंखे हुकुम ॾियां उहो मुंहिंजो हुकुम मञींदा आहिनि, जंहिंखे चाहियां मां इनाम ॾियां, लख रुपयो ॾियां। महात्मा चवनि था मच्छरनि खे हुकुम कर निकिरनि। राजा चुप। अच्छा इनाम ॾींदो आहे लख रुपयो, मूंखे ॾे। राजा चई वाह, हिनखे इनाम छो ॾेई छॾियां, मां हिन जे चवण ते ॾियांसि लख रुपयो। राजा जी ॿई ॻाल्हियूं फेल थी वियूं। महात्मा चएसि थो बसि भैया ॾिसी वरिते, तुंहिंजी त हिकु बि ॻाल्हि न हली, बाक़ी केरु तुंहिंजो हुकुम मञींदो आहे? अच्छा, राजा मुस्कुराए करे चए थो महात्मा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, हलो मां त राजा न थी सघियुमि, तव्हां महाराजा कीअं आहियो? त संत चवनि था असां पंहिंजे मन जा राजा आहियूं। असां पंहिंजे मन खे जेको कानून लॻाईंदा आहियूं, जेको हुकुम कंदा आहियूं, उहो मन खे मञिणो पवंदो आहे। हा, सम्झे न? इन करे असां महाराजा आहियूं। तुंहिंजो मन तुंहिंजे वश में आहे? न महाराज। त तूं त मन जो गुलाम आहे? हा महाराज। अब मन असांजो गुलाम आहे, तूं असांजे गुलाम जो बि गुलाम, त तूं राजा असां महाराजा थियासीं की न? चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद। मच्छरनि ते वरी हिकिड़ी ॻाल्हि यादि आई त असांजा वृंदावन में हिकिड़ी जॻह अथव, हुते महात्मा हरिदास महाराज भजन करे रहिया, शिव भगवान जो स्थान अथव सात संगत जी। चओ जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद। हे नाथ नारायण वासुदेव। हरदेव मंदिर उन जो स्थान जो नालो अथव हरदेव मंदिर। स्वामी हरिदास महाराज भजन करे रहिया, हरदेव यानी हर यानी भोलेनाथ, शिव भगवान जो स्थान। तो उते कुछ मच्छर आया, त हरिदास महाराज उथी करे वञण लॻा,
तो भोले बाबा जे विग्रह में आवाज़ आई। हाँ स्वामी हरिदास महाराज त पहुतल महात्मा जंहिंमो राधा रानी श्री कृष्ण प्रकट थी करे ऐं बांके बिहारी ठही वेठा आहिनि, उहे स्वामी हरिदास महाराज। हाणे भोले बाबा आवाज़ ॾिनी त ओ बाबा जी काॾे था वञो पिया? हा हा प्रभु तव्हां ॻाल्हायो? हा हा हे प्रभु जय जय महादेव, मां हिते वेही भॼन पियो कयां, लेकिन हे मच्छर हिते कटनि था पिया। अरे उथी करे छो था वञो? मूंखे तव्हांजो भॼन ॾाढो प्यारो थो लॻे, तव्हां जो जपियो पिया न राधा राधा राधा, हा हरे कृष्ण कयो पिया, मां ॾाढो प्यार सां ॿुधां पियो, ख़बर आहे तव्हांखे? अरे प्रभु जय जय, लेकिन हे मच्छर अचनि था त ध्यानु भंग थो थिए। भोले बाबा चयूं तव्हां वियो, मच्छरनि जी मजाल आहे, मच्छर काॾो ईंदा, हाणे हिकु बि मच्छर न ईंदो। शिव भॻवानु आज्ञा कई, हे सभु मच्छर ॿुधो निकिरी वञो, हिते वरी कॾहिं हिते न अचिजो, संतनि खे तकलीफ़ न थिए, तूं हली वञो। चवनि था अॼु बि उते मच्छर न ईंदा आहिनि। हाणे त ॿुधायो केॾा हज़ारे साल सवे साल गुज़री विया, 400-500 साल गुज़री विया, अॼु बि उन स्थान ते संत चवंदा आहिनि मच्छर न हूंदा आहिनि। पर ओॾीमहिल बाबा जी वेही रहिया त पोइ हिकु बि मच्छर न आयो, जीवन भर हिकु बि मच्छर न आयो। ऐं घणे सिक प्रेम सां उहे उते भॼन करण लॻा। चओ हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव। इन करे चवंदा आहिनि कोई दिलि सां भॼन त करे, असां दिलि सां थोरी न कंदा आहियूं, असां ईअं बोझ सम्झी करे माला चटकाईंदा आहियूं न। कई बार त आख़िरी में राति जो यादि ईंदो आहे, अरे त माला घुमाई कोन्हे, ओ हेॾो निंड थी अचे, हेॾो बढ़िया झूठा था लॻनि ऐं माला बि थी हले। हा इहो भॼन थोरी लगन हुजे, जेको कमु करण लाइ असांखे उत्साह सां, निंड फिटी वञे। हा सपना ॾिसण जे लाइ निंड छॾणी पवंदी आहे, तॾहिं सपना पूरा थींदा आहिनि। हो वारा सपना न, निंड वारा, कुझु पाइण वारा, उनजे लाइ निंड छॾींदव तॾहिं सपना पूरा थींदा, निंड कंदव त सपना पूरा न थींदा। चओ हरे राम। राजा चए थो महाराज तव्हां वटि आहे छा? कपिड़ा फाटल लॻल पिया अथव, पेर में चप्पल कोन्हेव। अच्छा तो वटि छा आहे राजा? अरे मां वटि खजानो आहे। त संत चए इच्छाऊं बि त तो वटि आहिनि न, महल बि तोखे खपनि न, हाँ स्वादिष्ट भोजन, नौकर चाकर तोखे खपनि न। राजा चुप। अरे महाराज मूं वटि हज़ारे जी सेना आहे, त भउ बि त तोखे ई आहे न, भउ बि तोखे आहे तॾहिं त सेना बीहारी अथई, असांखे त कोई भउ कोन्हे न कोई सेना आहे। राजा चरणनि ते किरी पियो, महाराज तव्हां वारी मौज मूंखे खपे, इहो आनंद मूंखे कीअं अचे। महात्मा चवण लॻा चाह गई चिंता मिटी, मनुआ बेपरवाह, जिसको कुछ नहीं चाहिए वही शाह न के शाह। हिते ई इच्छा छॾियो, काई इच्छा न कंदा, हिकु मिंट में तव्हांखे मौज अची वेंदी, काई टेंशन ई न रहंदी, कोई चिंता ई न रहंदी। कर्म करण लाइ मनाई न आहे, कर्मणीअ वाधिकार अस्ते, कर्म करण में तव्हांजो अधिकार आहे। मां फलेषु कदाचन, फल में कोई अधिकार कोन्हे। असां अहिड़ा चालाक माण्हू पहिरियों फल ॾिसी करे कम ई पोइ स्टार्ट कंदा आहियूं, हा न। मूंखे छा मिलंदो? भॼन कयां, अच्छा कीर्तन सत्संग ते अचां, मूंखे छा मिलंदो? अरे नालायक, तोखे सत्संग तो मिले, अञा तोखे छा मिलंदो? ये सत्संग छा कोई साधन आहे? सत्संग कई जन्मनि जा पुण्य थींदा आहिनि तॾहिं वञी सत्संग मिलंदो आहे। तोखे सत्संग मिले तो चए तो मूंखे छा मिलंदो? ये सत्संग ई त अमृत आहे। चओ हरे राम। तॾहिं त भागवत में पहिरीं स्कंद में ॿुधायूं, निगम कल्प तरोर फलतम शुक मुखादमृत संयुतम पीवत भागवतम रसमालयम मुहुर्हो रसिका भुवि भावुका। हे उहो अमृत आहे जंहिंमें न छिलको आहे, न ॿिज आहे, न खखड़ो आहे, न गठान आहे, इहो अमृत मिलंदो आहे। चओ हरि राम। त संतनि जी इहा चाल थींदी आहे, मांगे करे खाईंदा आहिनि, कोई टेंशन कोन्हे। राजा खे वरी बि चिंताउनि, संतनि खे कोई फिकर कोन्हे। चवंदा आहिनि फिकर सभी को खा गया, फिकर सभी का पीर। राजा महाराजा भी टेंशन में हूंदा आहिनि, हा न। राजा खे वधीक टेंशन हूंदी आहे प्रजा को। फिकर सभी को खा गया, फिकर सभी का पीर, और फिकर की फांकी जो करे उसका नाम फ़कीर। उनखे फ़कीर चइबो आहे, जेको टेंशन खे बि घोले करे खाई हली वञे। हरे राम।